मलीर मां ख़बर ॾींदा त पिपरी जे ईदू ॻोठ जे प्राइमरी स्कूल में मुक़ररु 16 खां वधीक उस्ताद इन वक्त गैर हाज़िर नज़र आया जॾहिं स्कूल जो नाइब असेंबली कराए रहियो हो। इतला ते मलीर जे सहाफ़ियुनि जी टीम फौरी स्कूल पहुती त हिकु बि उस्ताद मौजूद न हो। बिना उस्तादनि जे स्कूल हलण लॻो। इन सिलसिले में शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻी वियो आहे जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन जूं उस्तादनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा दफ़्तर खोले छॾिया। संदन चवण हो त तालीम खाते मलीर जे ऑफिसरनि जी लापरवाही बदइंतज़ामी सबबि 500 खां वधीक शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। समूरा उस्ताद गैर हाज़िर रहनि था। बायोमेट्रिक अमले उस्तादनि असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻाए छॾियो आहे। तालीम वारे वज़ीर सेक्रेटरी खां फौरी तौर ते कार्रवाई जो मुतालबो करियूं था। इन सिलसिले में बिन क़ासिम तालुके जे तइलीमी ऑफिसर राब्तो करण ते चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उस्ताद लापरवाही करे रहिया आहिनि। इंक्वायरी करे गैर हाज़िर रहंदड़ उस्तादनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।